तो फ्रेंड्स आओ हींअर आया आहियां सिंधु दरिया में पानी ॾिसण। पानी माशाल्लाह तमामु काफ़ी आहे। फ़िलहाल त असां हिते बीठा आहियूं, बंदि तमामु मथे आहे, पानी सफ़ा तर में थो ॾिसण में अचे। सो मुंहिंजो दोस्त हींअर मूंसां गॾु आहे, सऊद अमन। सऊद भाउ छा हाल आहे? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह सभु त फ्रेंड्स हीअ आहे पानी जी सतह, जीअं तव्हां ॾिसी सघो था जाम हेठि आहे। हीअ सीन आहे असांजे एरिया जो। अस्सलाम वालेकुम मैन। वालेकुम अस्सलाम। शाद भाई क्या हाल है? ठीक ठाक। तो फ्रेंड्स मानी वानी खाई तैयार थी करे आया आहियूं दुकान ते। हींअर हलंदा दुकान खे थोरो 2-3 किलोमीटर असां ड्राइव कयूं, हुन खां पोइ शमीर खाईसीं मानी वानी। अच्छा भी भाई गर्मी आ छा? मथां पखो हले थो, हेठि ही पखो बीठो थो हणे। हा बरसात जो मौसम आहे न। पोइ छा थो चई, बरसात माना धड़ाधड़ वसे ईअं थोरी वसे? सही है धड़ाधड़ वैसे 20 मिनट का थोड़ा मना है उब खत्म थी वञे। अच्छा पोइ भले सुठो सुठो वसे। पोइ सॼो ॾींहुं वसे, 2-3 ॾींहं वसे या बस खत्म थी वञे? न कलाक ॾेढ में खत्म थी वञे बस। घणो घुरण वारी सही न आहे न। हा इहा ॻाल्हि आहे। फ्रेंड्स ही शहज़ाद ठाहे त पियो आयल जूं पुड़ियूं नंढियूं नंढियूं 20, 30, 50 पोइ हिन में रखंदो त चाय पिया थो? हाँ यार चाय पीऊं था। माना सलाह ही ना अकेले सलाह कोड़े हिन जो पीते ये दारू को। तो शहज़ाद भाई खणी आया थधो थधो पानी, गर्मा गर्म थधो थधो पानी। 3 days later. अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। दोस्तों कहिड़ा उम्मीद थो कयां था सभु ठीकु हूंदो। तव्हां हूंदा सभु ठीकु आहे। फ्रेंड्स अॼु व्लॉग कयूं था हींअर के स्टार्ट ऐं टाइम थिए रहियो तक़रीबन 7:30 पौणा 8। अॼु यूनिवर्सिटी वञिणो हुयो पर कोन वञी सघियुमि, बरसाति लॻी पई आहे। ॿाहिरि जो व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। बाक़ी राति सुतासीं कमरे जे अंदरि हिन खट ते। बाक़ी हूअं डेली छत ते सुम्हंदा आहियूं राति जो, छो मथे थधी थधी हवा हूंदी आहे, रिलैक्स माहौल ऐं चारों तरफ़ हवा हूंदी आहे, तमामु बहितरीनु मतिलबु फील थींदो आहे। त अॼु वरी अंदरि सुतासीं, राति एॾी गर्मी एडिट बि न करे सघियुमि व्लॉग। हींअर एडिट कंदुमि ऐं पोइ अपलोड कंदुमि इंशाल्लाह 9 बजे ताईं। बाक़ी हींअर हलूं था ॿाहिरि ऐं तव्हांखे व्यू ॾेखारियूं था अॼु जो छा सीन आहे। बरसाति अॼु बि माशाल्लाह 75% गूगल ॿुधाए पियो त अॼु बरसाति वसंदी। सो इन करे हवा बि तमामु सुठी सुठी हले पई, थधी थधी ऐं ॿाहिरि जो व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। फ्रेंड्स ही बरसाति जा सीन ॿाहिरि सफ़ा गप ऐं ॻाढ़ो ऐं आसमान सफ़ा ॾिठो माशाल्लाह फुल लॻो पियो आहे जोड़ सां। क्या है ला कॾहिं छॾिया अथई रोड रस्ता सॼा भॼी विया आहिनि ऐं असां दुकान में टिमियो आहे त ॾिसो पाणी पाणी ऐं शमी लॻाए अथव मोबाइल चार्ज में। तो फाइनली फ्रेंड्स आयो आहियां कासमाबाद ऐं तव्हां कासमाबाद जा सीन ॾिसी सघो था। सेंट बोनावेंचर स्कूल जे साइड वारो रस्तो ऐं हीअ जेका आहे हुन जे साम्हूं वारो शिदीकोट वारो मेन रोड ऐं फ्रेंड्स इहा आहे अली प्लस जो मंदरु जीअं तव्हां ॾिसी सघो था। 2 स्टेप वारो रोड आहे जेको सॼो फुल आहे तक़रीबन।
तो निदान से बता सी होता है चिली गोटा इसमें सब्सक्राइब बन गया सब्सक्राइब कर दो मैं कर दे करें हां जुम्मे गाड़ी आचार भाई ये जा तो फ्रेंड से ही आसा जो दोस्त रहमान जो मत मांगो अच्छो यार वार आए नंढो उम्र में मार बाज एतरो शमी जेतरो पर माना वार सजा अच्छा दुआ कत कारा थी वने दुआ जा रंगाण मसी जेको मथे पिया रंग सठारो यो सब्सक्राइब लाइक कयो कमेंट कयो सपोर्ट कयो माना अकाउंट जो ठायो त YouTube चैनल है और ते केड़ी वीडियो रखंदो वंजे PUBG जो PUBG हवा PUBG प्लेयर त इनके थोड़ा थुकराना तण जो नंबर के PUBG यारन त नफरत आ हाँ यार PUBG असां खेलूंगा ना असां सख्त खिलाफ PUBG या फ्री फायर जे गलत न मंजो असां के मतलब पसंद ना है आईडियो नालो बुधाए चल भला आईडियो नालो है गेमर माफिया 2 स्पेस कोने का एम मरिया आला गेमर माफिया के सब्सक्राइब करजो लाइक बनजो से हाँ शमीर भाई दूध लेकर आ गए हाँ यार दूध वठी आ रही खीर वठी आ रही अच्छा था वगैरह तो कौन है यार था मला खणी जामा हाँ तो खणिया